ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां शेयर कंदासीं। यूनिवर्सिटीज़ जा फंड रोकण वारो मामलो, चेयरमैन हायर एजुकेशन कमीशन जो वॾे वज़ीर खे ख़त। हायर एजुकेशन कमीशन सिंध जे चेयरमैन वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ख़त लिखी छॾियो आहे। वफ़ाक़ 65 अरब रुपयनि मां रुगो 25 अरब रुपया ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। हायर एजुकेशन कमीशन सिंध जे चेयरमैन जो इहो चवणु आहे। फंड्स घटि मिलण सां यूनिवर्सिटीज़ खे बहिरान खे मुंहुं ॾियणो पवंदो। सिंध हायर एजुकेशन कमीशन जे चेयरमैन जो इहो चवणु आहे। माली बहिरान बाद शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे हॉस्टल तौरु सफ़री सहूलियतूं ॾियण में ॾुखियायूं पेश ईंदियूं। सिंध जे समूरियुनि यूनिवर्सिटीज़ जे वाइस चांसलर्स बि वज़ीर आज़म खे मामले खां आगाह करे रखियो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। यूनिवर्सिटीज़ जे फंड्स रोकण वारे मामले ते चेयरमैन हायर एजुकेशन कमीशन सिंध वॾे वज़ीर खे ख़त लिखी छॾियो आहे। अवां खे अपडेट ॾी रहिया आहियूं। हायर एजुकेशन कमीशन सिंध जे चेयरमैन वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ख़त लिखी छॾियो। वफ़ाक़ 65 अरब मां रुगो 25 अरब रुपया ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। हायर एजुकेशन कमीशन चेयरमैन जो अहिड़ो चवणु आहे। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। फंड घटि मिलण सां यूनिवर्सिटी खे बहिरान खे मुंहुं ॾियणो पवंदो। हायर एजुकेशन सिंध जो अहिड़ो चवणु आहे। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे यूनिवर्सिटीज़ जा फंड रोकण वारो मामलो, चेयरमैन हायर एजुकेशन कमीशन जो वॾे वज़ीर खे ख़त। हायर एजुकेशन कमीशन सिंध जे चेयरमैन वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ख़त लिखी छॾियो। वफ़ाक़ 65 अरब रुपयनि मां रुगो 25 अरब रुपया ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। फंड घटि मिलण सां यूनिवर्सिटी खे बहिरान खे मुंहुं ॾियणो पवंदो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। यूनिवर्सिटीज़ जे फंड्स रोकण वारे मामले ते चेयरमैन हायर एजुकेशन कमीशन सिंध जे वॾे वज़ीर खे ख़त लिखियो आहे। हायर एजुकेशन कमीशन सिंध जे चेयरमैन सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह खे ख़त लिखी आगाह कयो आहे। ख़त में चवणु आहे त वफ़ाक़ 65 अरब रुपयनि मां रुगो 25 अरब रुपया ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। हायर एजुकेशन कमीशन सिंध जे चेयरमैन जो इहो चवणु आहे त फंड्स घटि मिलण सां यूनिवर्सिटियुनि खे बहिराननि खे मुंहुं ॾियणो पवंदो। माली बहिरान बाद शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे हॉस्टल्स तोड़े सफ़री सहूलियतूं ॾियण में ॾुखियाई थींदी। सिंध जे समूरियुनि यूनिवर्सिटीज़ जे वाइस चांसलर्स बि वज़ीर आज़म खे मामले खां आगाही ॾेई छॾी आहे। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। यूनिवर्सिटीज़ जा फंड रोकण वारो मामलो, चेयरमैन हायर एजुकेशन कमीशन जो वॾे वज़ीर खे ख़त। अवां खे अपडेट ॾी रहिया आहियूं। हायर एजुकेशन कमीशन सिंध जे चेयरमैन वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ख़त लिखी छॾियो। अवां खे अपडेट ॾी रहिया आहियूं। वफ़ाक़ 65 अरब रुपयनि मां रुगो 25 अरब रुपया ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। हायर एजुकेशन कमीशन चेयरमैन फंड घटि मिलण सां यूनिवर्सिटीज़ खे बहिरान खे मुंहुं ॾियणो पवंदो। हायर एजुकेशन सिंध जो अहिड़ो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद मां ख़ुसूसी रिपोर्टर मुबीन मक्सी खां। जी मुबीन, छा चवणु आहे ख़त में हायर एजुकेशन कमीशन सिंध जे चेयरमैन जो? जी मुबीन, आवाज़ अचे पियो? जी जी, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु। पंहिंजो हायर एजुकेशन कमीशन सिंध जे चेयरमैन डॉक्टर तारिक रफ़ी पारां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद शाह खे ख़त लिखी आगाही ॾिनी वई आहे त वफ़ाक़ पारां सिंध जी जेको यूनिवर्सिटी हुननि जा 13 अरब रुपया रोकिया विया आहिनि। जेको आहे ख़त में लिखियो वियो आहे त जेको 13 अरब रोकण सां जेके शागिर्दनि जो फीसूं आहिनि उहे वधण जो इम्कान आहे। उन सां गॾोगॾु जेके शागिर्दनि खे हॉस्टल ऐं सफ़री सहूलियतूं ॾिनियूं वञनि थियूं उहे पिणु मुतासिरनि जो ख़दशो आहे। जेको आहे ख़त में इहो बि लिखियो वियो आहे त पंहिंजो इहो इम्कान ज़ाहिर कयो आहे त जेका हायर एजुकेशन कमीशन सिंध जी मार्फत जेका सिंध सरकार सिंध यूनिवर्सिटी खे बजट ॾिए थी उहा 22 अरब हूंदी आहे। पर हाणे जेको सो इहो आहे त सिंध हुकूमत बजट वधाए 3 अरब ॾियणु वञे पई। उन सां गॾोगॾु ख़त में इहो बि लिखियो वियो आहे त सिंध जे वॾे वज़ीर खे चयो वियो आहे त जेको आहे सो सिंध जो वॾो वज़ीर पंहिंजो वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं नाणे खाते खे हिदायतूं जारी करे त न रुगो जेका रोकियल जेके बजट आहे उहा जारी कई वञे, पर उनखां अलावा 13 अरब जॻह ते जेका बजट आहे उहा वधाए 16 अरब ॾिनी वञे। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।